Welcome to Time News Studios. You are watching 11 PM Bulletin. यहाँ से शदीद बीमारी की हालत में गया था, तो ये मैं समझता हूँ कि ये कोई किसी किस्म की कोई ज़ाती चीज़ नहीं है। ये निज़ाम इंसाफ के लिए एक बहुत बड़ा मजाक है, उसके मुंह पे तमाचा है और ये बर्दाश्त नहीं किया जा सकता। तो इनको वापस लाने के लिए तमाम जो कानूनी तरीक़ाकार है वो इख्तियार किया जाएगा और इनके जो ज़मानती थे शहबाज शरीफ साहब, उनसे भी दरियाफ्त किया जाएगा। तो अब उनको वापस लाना शहबाज शरीफ साहब की जिम्मेदारी है। बड़े ज़िम्मेदार बने फिरते हैं, तो अभी उस जिम्मेदारी का सबूत दें, क्योंकि जो तस्वीर नज़र आ रही हैं और उनके बच्चे ही खैर खुद रिलीज़ कर रहे हैं, उसमें तो माशाल्लाह बड़ी अच्छी सेहत है उनकी। तो इतनी अच्छी सेहत के साथ बाकी की सज़ा तो बहुत हंसते खेलते वो काट सकते हैं। शहबाज शरीफ नवाज शरीफ के ॾे वापस आणण जी ज़मानत ॾिनी हुई। हाणे पंहिंजे भाउ खे ॾे वापस घुराए ज़िम्मेवारी जो सबूत ॾे। ज़मानत ख़त्म थियण बाद नवाज शरीफ जो स्टेटस रूपोश ॾोहारी वारो आहे। वफ़ाक़ी सरकार अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ खे ॾे वापस घुराइण लाइ समूरा क़ानूनी तरीक़ा अख़्तियार करण जो ऐलान करे छॾियो। एहतसाब बाबति वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहज़ाद अकबर चयो त नवाज शरीफ खे नैब जे केसिस में सज़ा मिलियल आहे, तंहिं करे नैब खे चवंदासीं त नवाज शरीफ जी वापसी जी कार्रवाई शुरू करे। लंडन में नवाज शरीफ जो इलाज थियण त परे जी ॻाल्हि आहे, पर केस हिक टको बि न लॻायो वियो। शहज़ाद अकबर चयो त नवाज शरीफ जी हवालगी लाइ हुकूमत मार्च महीने में बरतानिया खे ख़त लिखियो हो। नवाज शरीफ खे केतिरा ई भेरा मौक़ो ॾिनो वियो, पर मेडिकल बोर्ड सन सिहत जे बारे में अणपूरियूं रिपोर्ट्स ॾिनियूं। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहज़ाद अकबर चयो त अपोजिशन वारा जेतिरा बि हीरा हलाइनि खेनि एनआरओ न मिलंदो। बदकिस्मती सां माज़ी में हुक्मरान मनी लॉन्ड्रिंग में मुलविस रहिया ऐं FATF में पाकिस्तान खे ग्रे लिस्ट में शामिल करे छॾियो। नवाज शरीफ के ॾे वापस आणण में नैब जो को बि किरदारु न हूंदो। नवाज शरीफ खे परॾे वञण जी इजाज़त नैब न हुकूमत ॾिनी हुई। नैब ज़रिए चवणु आहे त अॻूणे वज़ीर आज़म खे वापसि ॾे आणण लाइ गृह वज़ारत खे बरतानवी सरकार ऐं इंटरपोल खे ख़त लिखणो पवंदो। कराची के इंतजामी अख्तियारनि में वफ़ाक़ खे भाईवारी मिलण बाद कोऑर्डिनेशन कमेटी जो कराची में पहिरियों इजलास। शहर जे नाला जी सफ़ाई लाइ हददख़लियूं हटाइण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त जन हंधनि ते माण्हू न पिया रहनि, उहे हददख़लियूं सूमर खां हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जॾहिं त रिहाइशी इलाइक़ा हटाइण खां अॻु रहवासियुनि जी मुतबादिल रिहाइश जो बंदोबस्तु कयो वेंदो। नासिर शाह चयो त इजलास दौरान KB फीडर जी लाइनिंग जे कम जो बि जाइज़ो वठण जो फ़ैसिलो कयो वियो। इंडस इंटर हाईवे जे अॼाम शुरू 7 सेक्शन ते कम जी सुस्त रफ़्तारी जी निशानदही करे कम तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो। उन रिथा लाइ सिंध हुकूमत वफ़ाक़ खे 7 अरब रुपया ॾेई चुकी आहे। वज़ीर आला हाउस में इजलास दौरान वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर नासिर शाह, सईद गनी, वफ़ाक़ी वज़ीरनि असद उमर, अली ज़ैदी ऐं अमीनुल हक़ शिरकत कई। इजलास खां अॻु वफ़ाक़ जे मेंबर सां कराची मां चूंडियल PTI जे नुमाइंदनि में मुलाक़ात कई। दोनों पार्टियां NRO की तलाश में हैं। इमरान खान कुछ भी कर सकता है, कुछ भी कर सकता है, इसको NRO नहीं देगा। जो आगे ही पछता रहा है जो नवाज शरीफ चला गया। नवाज शरीफ इतना भोला नहीं है कि शहबाज शरीफ वाली वो गलती करेगा। शहबाज शरीफ की एक कुर्बानी उसके लिए काफी है। ये मुर्दा अपोजिशन इमरान खान का कुछ नहीं बिगाड़ सकती। ये थकी हुई अपोजिशन इमरान खान का कुछ नहीं बिगाड़ सकती। थके हुए हैं पार्लिमानी, वो थक चुके हैं। उनके रिंग अपोजिशन के रिंग बैठे हुए हैं, उनके प्लगों में कचरा फंसा हुआ है, उनका इंजन धुआं दे रहा है। फजलुर रहमान मौलवी ला सकता है, लेकिन वो मौलवी लाने वाले मदरसे वालों को भी समझ आ गई है कि वैसे ही टाइम जाएगा। नवाज लीग ऐं पीपल्स पार्टी NRO जी ॻोल्हा में आहिनि। कुझु बि थी पवे, इमरान खान NRO न ॾींदो। वज़ीर आज़म अॻी नवाज शरीफ जे परॾे वञण ते पछताए रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मुख़ालिफ़ धुर खे मुअल ऐं थकल अपोजिशन करार ॾींदे चयो आहे त उहा इमरान खान खे कुझु बि नथी करे सघे। अपोजिशन जे प्लग में कचरो अची वियो आहे। हाणे संदनि इणचण दूंहों चले रही आहे। उन सां को बि फ़र्क़ु न पवंदो। APC अपोजिशन खे पंहिंजी कीची में पइजी वेंदी। नवाज शरीफ एॾो मासूम न आहे जो शहबाज शरीफ वारी ग़लती करे। शहबाज शरीफ तक़रीर कंदो पर तहरीक न हलाईंदो।
मौलाना फजल रहमान पहिरीं कराए सघे थो, पर मदरसे वारनि खे सम्झ में अची वियो आहे त इहो वक़्त जो ज़ियान हूंदो। फजल रहमान चाहे थो त कंहिंजी बि हुकूमत न रहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त जहांगीर तरीन ॾे वापसि ईंदो, हू परॾे में रही छा कंदो। रेलवे में कॉन्ट्रैक्टिंग मुलाज़िमनि खे पको कयो वेंदो, कंहिं बि मुलाज़िम खे फ़ारिग न कयो वेंदो। नवाज़ लीग अॻवान ख्वाजा आसिफ चयो आहे त हुकूमत नवाज़ शरीफ़ जी वापसी लाइ जेका रंगबाज़ी करण वञी रही आहे उन सां कुझु न थींदो। नवाज़ शरीफ़ समूरियूं कानूनी घुर्जियूं पूरियूं करण बाद बरतानिया वियो, कोरोना वायरस सबबि संदसि इलाज शुरू न थी सघियो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी नवाज़ शरीफ़ जी लंडन रवानगी खे PTI लाइ धचको क़रार ॾेई छॾियो। फवाद चौधरी ट्विटर ते बयान जारी कंदे चयो आहे त नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसी लाइ बरतानवी सरकार सां राब्ते मेडिकल रिपोर्ट जी जांच वारो हुकूमती फ़ैसिलो सही आहे। नवाज़ शरीफ़ जी लंडन रवानगी सां PTI जे मौक़िफ़ ऐं एहतिसाब जे अमल खे नुक़सानु पहुतो आहे। जाली रिपोर्ट जी तयारी में जिन माण्हुनि किरदारु अदा कयो आहे उन्हनि खे इबरत जो निशान बणाइणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट फ्लैगशिप रेफरेंस में नवाज़ शरीफ़ खे आजो करार ॾियण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ नायब जी अपील ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾी। अल-अज़ीज़िया रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ नवाज़ शरीफ़ तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़ररु। 1 सेप्टेम्बर ते ॿिन्ही दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई वेंदी। ॿुधणी लाइ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ते ॿधल बेंच क़ाइमु। नायब फ्लैगशिप रेफरेंस में नवाज़ शरीफ़ खे बरी करण वारे फ़ैसिले खे चैलेंज कयो हो। नवाज़ शरीफ़ अल-अज़ीज़िया रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में अपील दाख़िल कराई हुई। कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ हिस्सनि में ॿिए ॾींहुं बि तेज़ बरसाति। कराची में गजकोड़ सां तेज़ बरसातुनि हेठान इलाक़नि खे ॿीहर ॿोड़े छॾियो। सुरजानी टाउन में रहवासियुनि खे ॿेड़ियुनि ज़रिए महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो। रोड रस्ता बि ॿुॾी पिया। कुरंगी काज़वे ट्रैफ़िक लाइ बंदि। लांडी में सभ खां वधीक 18 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड। गुलशन हदीद में 17 मिलीमीटर, सुरजानी टाउन में 16.5 ऐं सदर में 12 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड। बेरपुर ख़ास, उमरकूट, चिल्हार, सामारो, सकरन, काज़ी अहमद, भांसिदाबाद, कुंटरी में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति। सिंध में 25 अगस्त ताईं बरसाति जारी रहण जी अॻकथी। इहो गैर आइनी कमु आहे, आइना खां मथां कमु आहे। हाणे सॼी डेवलपमेंट ते जेको आहे सो अची हिननि खे विहारे छॾियो त लख करोड़ ख़ल्क़ सिंधी कहिड़े खाते में वञनि ऐं इहो मौक़ो फ़राहम कंदो त जीअं सिंध खे हले त इंतिज़ामी सूबो ठाहिजे। इंशाअल्लाह असां आख़िरी दम ताईं हिन साज़िश खे हिन सॼी जो सॼी चालाकी उसूलनि त जेका हुकूमत वई, हुकूमत जा नुमाइंदा विया, उन्हनि खे क़बूल न करणु घुरिजे। या सूबाई ख़ुदमुख़्तियारीअ में सिधी खणी मदद यानी उते एग्री था करे अचनि त बाबा ठीकु आहे कमेटी आहे, वरी हिते एहतिजाज था कनि। इहे डबल पॉलिसी बाबा छॾियो। मर्कज़ जी नज़र आहे सिंध जे ऐं बलोचिस्तान जे सामूंडी पटीअ ते। इहा बि साज़िशी कमेटी आहे, टे पार्टियूं हमेशह सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदियूं रहियूं आहिनि। इहा हिननि असांजी टेस्ट लॻाई असांखे त सिंधी माण्हू जो छा रद्द अमल अचे थो, उन खां पोइ फिलफोर ही विफ़ाक़ जे हवाले कंदा। इहो हिननि जो मनसूबो आहे, लेकिन असां इंशाअल्लाह ताला सभु गॾिजी करे जदोजहद कंदासीं। सिंध कराची आहे, कराची सिंध आहे, असां करे माउ जी तक़सीम न थियण ॾींदासीं। सिंध जी तक़सीम सां पाकिस्तान जी तक़सीम जो बुनियादु पवंदो। पाकिस्तान मुस्लिम नून सिंध जी तक़सीम क़बूल कान करे कचरे ते मुल्क टुटंदा, कचरे ते फलाणे मुल्क टुटंदो, पोइ हर हिकु मुल्क टुटंदो। सिंध जे विरहाङे वारनि साज़िशनि ऐं कराची कमेटी ख़िलाफ़ हैदराबाद में APC दौरान कराची जी इंसामी हदनि में वफ़ा खे भाईवारी ॾियण वारो सिंध हुकूमत जो अमल सिंध दुश्मनी करार। 8 नुकाती ठहराउ इतफ़ाक़ राय सां मंज़ूर। मुस्तक़िल जदोजहद लाइ सेव सिंध नाले सां कमेटी जोड़ण ते इतफ़ाक़। STP जी मेज़बानी हेठि APC में शिरकत दौरान टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे SUP, STP, JUI ऐं नवाज़ लीग सूदो ॿियनि जमातनि जे अॻुवाणनि कराची कमेटी खे रद्द करे छॾियो। जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿियनि चयो आहे त कराची कमेटी सिंध जी ख़ुदमुख़्तियारी ते हमिलो आहे। PP हुकूमत हिकु पासे कमेटी ते इतफ़ाक़ कयो त ॿिए पासे मुज़ाहिरा करे रही आहे। इहा ॿीठी पॉलिसी ख़तमु थियणु घुरिजे। APC में कराची कमेटी ऐं सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ साज़िशुनि खे नाकाम बणाइण लाइ गॾियल तहरीक हलाइण लाइ तजवीज़ूं पेश। कराची पुलिस डॉक्टर माहा शाह जे वाक़े खे आबखात करार ॾींदे पिस्टल जे मालिक सूदो 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। 2 जवाबदारनि ख़िलाफ़ हथियार रखण जो केस दाख़िल।
SSP ॾखण शिराज नसीर जो चवणु आहे त असाद सिद्दीकी पंहिंजो पिस्टल दोस्त ताबिश खे ॾिनो ऐं ताबिश वरी उहो पिस्टल माहा हवाले कयो, जंहिं बाद आपघात जो वाक़ियो पेश आयो। SSP मूजिब डॉक्टर माहा शदीद डिप्रेशन जो शिकार हुई, पाण खे मारण जूं ॻाल्हियूं कंदी हुई। आपघात जा कारण मालूम करण लाइ जांच कई पई वञे। SSP जो वधीक चवणु आहे त आपघात खां कुझु घणियूं अॻु डॉक्टर माहा संदसि भेण ऐं संदन वालिद आसिफ शाह हिक ई कमरे में मौजूदु हुआ। गुज़िरियल ॾींहुं डॉक्टर माहा जे दोस्त जुनैद बयान रिकॉर्ड कराईंदे दावा कई त हू डॉक्टर माहा शादी करण वारा हुआ। पनवाकिल में हिक ई कुटुंब जे 11 भातियुनि खे कुही क़त्ल करण वारे मामले में पुलिस जी संगीन लापरवाही मंज़र-ए-आम ते अची वई। जांच में जुर्मी जवाबदार वहाबुल्ला ईंदड़ ऐं संदसि पुटनि तरफ़ां घर भातियुनि खे 8 ॾींहंनि ताईं यरगमाल बणाइण जो इंकशाफ। जवाबदार वहाबुल्ला जे भाउ मियां असद ईंदड़ पुलिस सां बयान रिकॉर्ड कराईंदे इंकशाफ कयो आहे त पुलिस 3 भेरा कार्रवाई कई पर यरगमालनि खे आज़ाद न कराए सघी। वाक़े वारी राति को पुलिस चढ़ाई कई पर जवाबदारनि जे पथराव बाद एहलकार वापसि मोटी विया। DIG फिदा हुसैन मस्तोई टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे एतिराज़ कयो त पनवाकिल पुलिस घरू मसइलो सम्झी मामले खे संजीदा न वरितो। जांच में जेको बि ऑफिसर या अमलदार ज़िम्मेवार निकितो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी ख़िलाफ़ जिडाब स्कैंडल में शरीक जवाबदार तौर नामज़द मोहम्मद हारून खे पंहिंजी ज़ाल तरफ़ां प्रेमी सां गॾिजी क़त्ल करण जो इंकशाफ। सनम हारून मुड़ुस खे क़त्ल करण बाद ॿाहिरी साड़ण वारे ॾोह जो इतराफ़ करे वरितो। पुलिस मोहम्मद हारून जी बाज़ियाबी लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट पेश करे छॾी। पुलिस चयो आहे त मोहम्मद हारून गुम न थियो आहे, खेसि पंहिंजी ज़ाल प्रेमी सां गॾिजी क़त्ल कयो। जवाबदार सनम हारून ॾोह लिकाइण लाइ मुड़ुस जी गुमशुदगी वारी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में दाख़िल कराई हुई। अदालत जवाबदार सनम हारून खे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस चयो आहे त मोहम्मद हारून जिडाब स्कैंडल में 70 अरब रुपयनि जी करप्शन वारे केस में ज़मानत बि हासिल कई हुई। सिंध में कोरोना वेघे फौजियुनि ऐं केसिस रिपोर्ट थियण में वधीक घटिताई साम्हूं अचण लॻी। 24 कलाकनि दौरान कोरोना सबबि हिकु मरीज़ फौत, 274 नवां केस रिपोर्ट। वॾे वज़ीर मूजिब वधीक हिकु मरीज़ जे फौत थियण बाद सूबे में फौतुनि जो अंग 2358 ऐं केसिस जो अंग 1,27,965 थी वियो। हेल ताईं 1,21,144 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि। कोरोना में मुब्तला 31 मरीज़ वेंटिलेटर्स ते आहिनि। खीरथर पहाड़नि ते तेज़ बरसात खां पोइ नई गाद 6 फुट वई आहे। पाणी जे वहिकरे काछ जे ॻोठ राजू विंडो वटां मिटी ज़रिए बहाल कयल रोड खे ॿीहर लोड़े वियो। जोही हाजी खान रोड बहाल न थियण सबबि काछ जे केतिरनि ई ॻोठनि जो अञा ताईं जोही शहर सां ज़मीनी राब्तो काट आहे। गुज़िरियल बोर्ड खे 14 ॾींहं गुज़रण बावजूदि इंतज़ामिया जोही छॾी रोड बहाल करण में नाकाम। टंडो रहीम खान में जोही शहर सां रोड बहाल न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। इलाइक़े वासियुनि दाहियो आहे त मक़ामी इंतज़ामिया वरी वज़ीर मुराद अली शाह जी हिदायतुनि खे बि थुरे छॾियो आहे। जोही सां राब्तो बहाल न थियण सबबि काछ जे केतिरनि ई ॻोठनि में माण्हू खाधे पीते जूं शयूं ऐं मरीज़नि लाइ दवाऊं ख़रीद करण लाइ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। नौकरी भरिसां हिकु औरत इमामज़ादी ज़ाल हुबदार शेख मासूम पुट समेत मुबैना तौर अगवा, हिकु जवाबदार गिरफ़्तार। वाट्सअप मूजिब हिकु शख़्स फ़ोन करे 10 लख रुपया भुंग घुरियो। पुलिस मूजिब जंहिं नंबर तां भुंग घुरियो वियो उहो औरत सरदार ख़ातून नाले रजिस्टर आहे। संदसि मुड़ुसु अली बख्श जोड़ेजो खे गिरफ़्तार कयो पियो आहे। जल्द मुखी औरत ऐं संदसि पुट खे बाज़ियाब करायो वेंदो। शहदाद कोट में 15 ॾींहं अॻु अगवा थी वियल नीगर अहमद जोड़ेजो जे वारसनि खां 10 लख रुपया भुंग तलब। वारसनि दाहियो आहे त अगवा कंदड़नि भुंग न ॾियण जी सूरत में नीगर खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे। नोटिस वठी मासूम खे बाज़ियाब कराए वञे। हैदराबाद शहर में मोटरसाइकिल चोर ॿीहर सरगर्म। मार्केट थाणे जी हद मां हिकु ई ॾींहुं मोटरसाइकिल चोरी। हिकु वाक़े जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। फुटेजिस में जवाबदार मोटरसाइकिल चोरी कंदे साफ़ नज़र अची रहियो आहे। A bit of whippage, and he's whipped it away beautifully. It doesn't really matter if it's 4 or 6 because it's going to take him to 250. The milestones keep coming for the young man. ऐं आख़िरी टेस्ट मैच में इंग्लैंड जबल जॾो स्कोर ठाहे इनिंग्स डिक्लेयर करे छॾी। इंग्लिश टीम पहिरीं इनिंग में 8 विकेटनि जे नुक़सान ते 583 रन्स ठाहियूं। किरोली जी डबल सेंचुरी 34 चौकनि ऐं हिकु छके जे मदद सां 267 रन्स जी शानदार इनिंग्स बाद आउट। बटलर 152 रन्स ठाहियूं। पाकिस्तान तरफ़ां शाहीन शाह अफरीदी, यासिर शाह ऐं फवाद आलम 2 विकेट्स वरितियूं।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन समाले जूं बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। हानिस ना रहो टाइम न्यूज़।